अस्सलाम वालेकुम नाज़रीन, सी रहियो A4 JDO न्यूज़ ऐं आहियां वज़ीर उन्नड़। शाहपुर चाकर पुलिस जी नाअहली। शाहपुर चाकर जिते मनशियात सरेआम हले थी उते आम जी इज़्ज़त जान ऐं माल महफ़ूज़ न आहे। शाहपुर चाकर में हर समाजी बुराई पुलिस जे सरपरस्तीअ में सरेआम हलण लगी। शाहपुर चाकर थाणी जे हद में बदअमीनी चोट चढ़ी वई। चोरियूं फुरूं आम थी वयूं। शाहपुर चाकर पुलिस जूं सभु दवाऊं धूड़। SHO शाहपुर चाकर जवाब ॾिए त महरूफ़ समाजी रहनुमा सोशल वर्कर सहाफ़ी अली जाफ़री सोलंकीअ जी मोटरसाइकिल जेका हिकु साज़िश तहत ग़ाइब कई वई आहे, उनखे 4 महीना गुज़रण बावजूदि आख़िरकार रिकवर छो न कयो वियो आहे। हमेशह इंसानी हक़नि लाइ जदोजहद कंदड़ पूरी सिंध जे मज़लूमनि लाइ आवाज़ उथाड़ींदड़ समाजी रहनुमा अली जाफ़री सोलंकीअ ख़िलाफ़ हर साज़िश खे नाकाम कयो वेंदो। SHO शाहपुर चाकर ज़ुल्फ़कार पाई अगरि चोरी थियल गाॾियूं बाज़ियाब नथो कराए सघे त खेसि SHO जे सीट ते रहण जो को बि हक़ न आहे। अगर समाजी रहनुमा अली जाफ़री सोलंकी जी मोटरसाइकिल जल्द खां जल्द बाज़ियाब न कराई वई त पूरे सिंध जा सोशल वर्कर ऐं इंसानी हक़नि जूं तंज़ीमूं ऐं नुमाइंदा रोडनि ते निकिरी शाहपुर चाकर पुलिस ख़िलाफ़ सख़्तु एहतिजाज कंदा। जॾहिं त A4 JDO न्यूज़ जी पूरी टीम IG सिंध ऐं वज़ीर आला सिंध खां मुतालबो करे थी त समाजी रहनुमा अली जाफ़री सोलंकी जी मोटरसाइकिल जल्द खां जल्द बाज़ियाब कराई वञे। वधीक ख़बरनि ऐं अपडेट लाइ ॾिसंदा रहो A4 JDO न्यूज़।